अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मअस सादिक़ीन सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीमुल अमीन या हुज्जे पिरन वट या हुजे पिरन जी पचार इन बिनी गालन खां धार शलकादिर न करे कंहिंखे वो तासीर देखी बदलती हजारों की तकदीर महबूब जा परवानो सभी सजनन के अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू सब गज करे बुलंद व जिक्र कौन ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु जिक्र खबात मुझे आका जी दरबार में दुरूद इस्लाम जो नजरानो दिल जेके रही सा बुलंद वसा सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीबल्लाह मुझे महबूब जा परमानो तमा के पाजे नबी से मोहब्बत के लिए रोकियो वेंदो तवज्जो रहे मुख्तसर कंदुमि तव्हां के बुधायो वेंदो तो बस महबूब मदीने में अल्लाह के याद कयो अल्लाह का घुरो बे को न घुरो बे को वसीलो न वठो फिर सरदार अली शाह अर्ज करे ये कायनात मुझे रब वसीले से ठाई है सुभान अल्लाह सुभान ठाई है छा सा वसीले से सरदार अली शाह अर्ज करे पूरी कायनात में का भी एड़ी शे ना है जेका बिना वसीले जो है सुभान अल्लाह हर शय वसीले हर शय वसीले से हर शय वसीले से है खुद रब वसीलो जिब्राइल अमीन खां ये ज़मीन विछराई छाजे करे रब फरमाइंदो मां जेका शइ ठाहींदो आहे चवंदो कुन थी पओ छा चवंदो कुन थी पओ उहा शइ थी पवंदी आहे सुभान अल्लाह रब पाक जिब्राइल अमीन खे ये मिट्टी जेका है मिट्टी इहा भी वसीले सां पैदा थियल आहे सुभान अल्लाह मिट्टी वसीले सां पैदा थियल आहे इन कायनात में अल्लाह तबारक व तआला पानी रब पाक हवा के हुक्म कयो ए हवा जिमू जा रब हाणे इन पानी जे मथां घुल हल अॼु में तव्हां ॾिसंदो त काथे तलाउ वग़ैरह हूंदो त हवा हलंदी त पानी छोलियूं ॾींदो आहे त उन जे किनारे में गज पैदा थींदी आहे हवा लॻण जे करे गज पैदा या गज वधंदी वई खोड़ा बणजी वई तो इन्हनि खे रब पाक जे हुकुम सां उहा गज जेका है उहा मिट्टी थी पई हीअ कायनात भी वसीले सां आहे यार सरदार अली शाह अर्ज़ करे जॾहिं कायनात ही वसीले सां आहे हीअ 7 ज़मीनुन असां 7 ज़मीन ते आहियूं हूं त काउंट कंदा आहियूं पहिरीं ज़मीन हेठा 2 3 4 5 6 7 पर सरदार अली शाह अर्ज़ करे हीअ ज़मीन ही जेका है वसीले सां बि कुदरत मुझे रब जो कमाल ही निरालो आहे कमाल इहो आहे हीअ ज़मीन हिक डांद जे 2 सिंगनि ते बीठल आहे उन डांद जा 4000 सिंग आहिनि घणा हज़ार सिर्फ 2 सिंगनि ते ज़मीन बीठी आहे बाक़ी त इन जो अंदाज़ो लगायो तो छा कमाल हूंदो
पर रब पाक जो करम ॾिसो, इनायत ॾिसो त हीअ सारी ज़मीन दांद जे ॿिनि सिंगनि ते, दांद मच्छीअ जे ज़ोर ते बीठो आहे, मच्छी जे मथां दांद। यार ये कायनात ज़मीन जेका आहे ॿिनि दांद जे ॿिनि सिंगनि ते, दांद मच्छीअ जे ज़ोर ते, मच्छी पाणीअ जे ज़ोर ते। पोइ तूं इंसाफ़ कर जे हीअ कायनात जेका त रब पाक वसीले सां बणाए करे, दांद जे वसीले बीहारे, दांद खे मच्छी जे वसीले बीहारे, मच्छी खे पाणी जे वसीले बीहारे, ऐं पाणी ऊंदे अल्लाह अल्लाह जो हबीब ॼाणे थो। पर सरदार अली शाह अर्ज़ करे, ए दुनिया जा इंसान वसीले, सरदार अली शाह अर्ज़ करे खुद तूं वसीले जो आहे, तो असां बि वसीले जाऊं। ऐं जे तो असांजे पैदा थियण जे लाइ बि, हिलाली थियण जे लाइ बि वसीलो खपे। जेसिताईं निकाह न थींदो, मौलवी न ईंदो, मौलवी जो वसीलो न बणिबो, हाफ़िज़ पीर फ़क़ीर जो वसीलो न बणिबो निकाह, त पोइ तव्हां सियाणा हो सम्झी वञो। पर सरदार अली शाह अर्ज़ करे, रब खे पावर आहे न जी, रब खे पावर आहे। पोइ रब खे जॾहिं पावर आहे त पोइ अर्श अज़ीम फ़रिश्तनि खे छो खणाए? फ़रिश्तनि खे खणाइण जो मक़सदु कहिड़ो? हाणे तव्हांखे ताक़त बि हुजे ऐं तव्हां कंहिं शइ खे चओ त हीअ हवा में बीह रहो त बीह रहे, पोइ बि तव्हां वरी ॿिए खे चओ त फलाणा उथ तूं हाणे हिनखे खणी बीह, 4 मण वज़न खणाए बीहारे छॾियोसि, इहो छा आहे? पर इहो तव्हां असांजे लाइ सबक़ आहे। त रब पाक हुकुम कयो, हे फ़रिश्तो जी मुंहिंजा रब चइनि फ़रिश्तनि खे हुकुम थियो त हिन अर्श अज़ीम खे खणी बीहो। फ़रिश्तनि अर्श अज़ीम खे खणण जो इरादो कयो, ज़ोर ॾिनो, अर्ज़ कयूं मुंहिंजा रब अर्श अज़ीम असां खां नथो खणे। रब पाक फरमायो, ए फ़रिश्तो वसीलो वठो मुंहिंजा रब। छाजो वसीलो वठूं? अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्त। रब पाक फरमायो, तस्बीह जो वसीलो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, मुंहिंजे करीम रहमत लिल आलमीन फरमायो, तो रहमत लिल आलमीन, रहमत लिल आलमीन है ना, करीम रहमत लिल आलमीन फरमायो, अर्श अज़ीम जा फ़रिश्ता अर्श अज़ीम ते तस्बीह पढ़ंदा हा, मां उन्हनि जो आवाज़ अमन जे पेट में ॿुधंदो हुयुमि। कहिड़ो करम आहे मुंहिंजे महबूब करीम कायनात जे सरदार एतिरे ताईं फरमायो, लोहे महफूज़ ते कलम जॾहिं लिखंदो हो, अॼु बि चाक सां बोर्ड ते लिखबो आहे त कलम जेको आहे तकड़ में लिखबो आहे त चीकड़ कंदो आहे, आवाज़ कंदो आहे। मुझे करीम रहमत लिल आलमीन फरमाया त उन लिखण जो आवाज़, कलम जे लिखण जो आवाज़ मां पंहिंजे अमन जे पेट में ॿुधंदो हुयुमि। पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे, अर्श अज़ीम 7 आसमाननि खां मथे फ़रिश्तनि जी तस्बीह जो आवाज़ ॿुधे, ऐं लोहे महफूज़ कलम जे लिखण जो आवाज़ मुंहिंजो महबूब अमन जे पेट में ॿुधे। हैदर करार शेर खुदा का रिवायत आहे, करीम रहमत लिल आलमीन फरमाए, ए हैदर इन पत्थर खे निहार। हैदर करार फरमाए त मूं पत्थर खे निहारियो। महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन फरमायो, मूं इन पत्थर खे अॼु बि सुञाणींदो आहियां। हैदर जॾहिं मां पंहिंजे अमन जे पेट में हुयुमि, हिन पत्थर मूं ते दुरूद सलाम पढ़ियो, मां अॼु बि हिन पत्थर खे सुञाणींदो आहियां। जे अमन जे पेट मां पत्थर खे सुञाणे सघनि था, अर्श अज़ीम ते फ़रिश्ता तस्बीह पढ़नि। मुंहिंजा प्यारा दोस्त, महबूब करीम अमन जे पेट में ॿुधी सघनि था, ऐं कलम जो लोहे महफूज़ ते लिखण जो आवाज़ अमन जे पेट मां ॿुधी सघनि था। त पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे त गुंबद ख़िज़रा मां तो असांजो हिते ख़ैर पुरवारो आवाज़ बि ॿुधी सघनि था। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह व कूनू मअ सादिक़ीन। ए ईमान वारो, मूं अल्लाह खां डरियो। कंहिंखे हुकुम आहे?
बुलंद आवाज़ ए ईमान वारो मुंह अल्लाह खट जो आई मुझे सच्चन सां गॾु गुज़ारियो मुझे सच्चन सां रब जो हुकुम आहे हुकुम के खे ईमान वारा के हुकुम आहे बुलंद आवाज़ सां पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे हाणे इहा असांखे ख़बर पई त अल्लाह वारनि सां गॾु उहो गुज़ारींदो जेको ईमान वारो हूंदो जेको ईमान वारो हूंदो जॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो टाइम थियो मूसा अलैहिस्सलाम जे टाइम में शैतान हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि आयो ओ सुणा नबी मूसा ओ सुणा छा आहे चंद्रा छो आयो आहे जे ॾाढो थुकुन तंग कयो आहे नबीअ खे न मञियमि ॾाढो जाॾे वञा थो जेको थुकुन ॾाढो तंग कयो हाणे महिरबानी करे मूंखे अल्लाह खां माफ़ी वठी ॾे हज़रत मूसा अलैहिस्सलाम वठी टोड़ पाती तुर सिना जे बल ते मुंहिंजा मालिक आयो थी माफ़ी ॾेसि हे सुधरी वियो त बसि पोइ गुनाहगार को थींदो ई कोन बदकारी को कंदो ई कोन महिरबानी करे माफ़ रब फरमायो त मूसा तो वटि आयो वा त वञी चवेसि त मुंहिंजे बाने जी दरबार ते वञे हज़रत आदम अलैहिस्सलाम जी दरबार खे अॼु बि सजदो करे मां रब माफ़ करे छॾियां सुभान अल्लाह अॼु बि मुंहिंजे नबीअ जे मज़ार खे सजदो करे मां माफ़ करे छॾियांसि चवंदा क़बरुनि ते न वेंदा आहियूं त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो फ़ख़्रुज निकुर तवज्जो रहे कब्र ईअं न समझजा मतां तूं कब्र ईअं समझ त कब्र न खैरपुर में वेठा हो न हे कहिड़ो शहर आहे जी खैरपुर शहर ही खैर कोरट जेका आहे तव्हांजे खैरपुर जी तारीख़ अथव कोरट जी हुकूमत दौर अंग्रेज जो दौर हो ये 250 साल थी 400 400 साल शायद मुझे ख्याल में अञा घटि थिया अंग्रेज जो टाइम हो जीलानी बादशाह 14 कुबन वारो कहिड़ो इलाइक़ो चइजे टंडरो मस्ती हे तोखे खैरपुर जी ॻाल्हि थो ॿुधायां तोखे ॿारनि जूं करामतूं ॿुधायां पर इहा तोखे दर जी ॻाल्हि थो ॿुधायां जे पोइ बि अञा पुछो क़िस्मत खे पर 14 कुबन वारो जीलानी बादशाह अंग्रेज जो टाइम हो जीलानी बादशाह जो बुहारी ॾियण वारो फ़कीर जीलानी बादशाह जे ज़मीन में हर पियो काहे असुर जो जीअं उथी करे जेको अॼु त माशाअल्लाह जल्दी दौर अची वियो आहे असुरा ते हमरा आया पे उन्हनि अची दांद त तुंहिंजा टुकड़ा आहिनि असांजा दांद भला आहिनि हे मुखों दांद वठी अरे महिरबानी करे तूं फ़कीरा दरगाह जो हे महिरबानी करे मुखों दांद हे वठि तूं इहे मूंखे ॾे फ़कीर चयो हाणे राति जो अचो मूंखे कहिड़ी ख़बर त तव्हां कहिड़ा हो चोर हो साध हो जे असां साईं जीलानी बादशाह खे गवाह था बणायूं इन जो कसम था खणूं साईं जे चौगान नथा हणूं दांदन जा मालिक असां हूं चोर न आहियूं इन ॻाल्हि जो 14 कुबन वारे जीलानी बादशाह खे गवाह था बणायूं फ़कीर बि मुर्शिद ते पक्को यकीन हो फ़कीर चयो भले ठीकु आहे ॾियो दरबार खे त मूंखे त कोन था ॾियो बिस्मिल्लाह करे दांद काहे ॾिनई उहो दांद उन्हनि जा वठी करे अञा हिकिड़ी जोट काहे ॿी जोट अची वार अस्सलाम वालेकुम वाह जो फ़कीर जेको आहे त तूं जवान मुड़ुस थियो ई होॾो दांद खाटराणी करे दांद कढी अची वरी हिते जेको आहे त हर धकाई पियो फ़कीर चयो मां चोर न आहियां इहा जो ॻाल्हि छो त वार जो आई इहा ॻाल्हि पकड़िजी वई जीअं जो माण्हुनि खे ख़बर पवंदी वई हुजूम थींदो वियो सभिनी चयो त हे फ़कीर आहे दरबार खां ॿाहिरि निकिरंदो ई कोन्हे नेक फ़कीर आहे कामिल वली आहे
जीलानी बादशाह जी खास निगाह करम तस न चोर यो दादा सा संगी न बाकी हे चोर जी पाण को दे बस हुजूम जो थी वियो सभिनी चयो त ईअं न थींदो फ़कीर खे असां हथ न लाइण ॾींदासीं छाजी ॻाल्हि डांद तव्हां पंहिंजा कयो त ठीकु आहे न कयो त जेको आहे त ख़ैर आहे बसि ईअं कंदे मुंहिंजा प्यारा दोस्तो जॾहिं जो जीलानी बादशाह जो फ़कीर खे वापसि वठी आया जॾहिं जो वापसि वठी आया अल्लाह अकबर हिननि वञी खैरपुर कोर्ट में केस कयो समन आई फ़कीर ॾे समन ईंदी वई समन जीअं जो ॾिठई साईं जी दरबार में अची करे पेर पेर ते चाढ़े करे क़ुरान पाक पढ़ण शुरू कयईं सारी रात अध रात ताईं क़ुरान पाक पढ़ंदो रहियो क़ुरान पाक पढ़ंदे पढ़ंदे रोवंदे रोवंदे मन बस रात सारी रात मुझा प्यारा दोस्तों कुरान पाक पेर पेर ते चाड़े करे दरबार में कुरान पाक पढ़ंदो रहियो पढ़ंदे पढ़ंदे नीर अखर मां वाईंदो रहियो सुना मां तुझे दर जी सारी जिंदगी बुहारी ॾिनी आ हाणे रुसवाई खां बचा जा मेहरबानी कजा दुनिया वारनि खे रंग लगायो थी मां तुझे दरबार जो फ़कीरा इहो दाग मूंखे न लगण ॾिजा मेहरबानी कजा मुंह भेड़ खताया मेहरबानी करे छो त हुननि तोखे गवाह बणायो आहे सुणा मां तोखे गवाह समझी करे मां पंहिंजा ॾांद उन्हनि खे ॾिना आहिनि उन्हनि जा ॾांद मूं वटा आहिनि उन्हनि तोखे गवाह बणायो आहे तोखे शाहिद बणायो आहे साईं मेहरबानी करे हिदायत कर कुर्ब कर मेहरबानी कर ओ सुणा मूंखे टीप अची वई त दुनिया वारा ताना ॾींदा मेणा ॾींदा त जीलानी बादशाह जो नौकर चोर थी वियो अल्लाह ला मुंहिंजा पर्दो सुणा मेहरबानी कजा एहसान कजा नीर भी वाए तो कुरान भी पाक पढ़े तो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अध रात थी आहे कुरान पाक बंदि करे वञी बिस्तरे में सुम्हे थो अख सां लॻंदी वई भाग खुलंदा विया जीलानी बादशाह दीदार करायो ओ फ़कीर तूं निकल को लाहे वञी तूं लाद कर भले कोरट हलियो वञ मां तुंहिंजो शाहिद भी आहियां गवाह भी आहियां तू न घबराए जा वो मुंहिंजा प्यारा दोस्तो जॾहिं जो मुंहिंजा प्यारा दोस्तो वो फ़कीर जॾहिं कोर्ट में अचे थो पियो त मुंहिंजा प्यारा दोस्तो जज चवेसि थो ॾे ख़बर सग तो वटि निकितो आहे चोर तूं आहे ओ सुना मां चोर न आहियां मां त दरबार जो फ़कीर आहियां ओ फ़कीर ॻाल्हि ॿुध तुंहिंजी ॻाल्हि त न हलंदी पर गवाह त ॾे शाहिद ॾे त तूं चोर न आहे त उहो फ़कीर चवे थो हा मां गवाह ॾियां थो मुंहिंजो मुर्शिद गवाह आहे कहिड़ो मुर्शिद अथई अब्दुल कादर चोॾहनि कुबन जज साहब अंग्रेज़ो उन देर न कई ईअं न पुछई त इहो चोॾहनि कुबन वारो केरु आहे हयात आहे या मौत उन जो त लिखो समन अब्दुल कादर चोॾहनि कुबन वारे ॾे जॾहिं जो समन लिखी वई खैरपुर जी तारीख़ आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो जे अञा बि तोखे मुंहिंजा प्यारा दोस्तो सम्झ न अचे त पोइ चओ पंहिंजी क़िस्मत खे अल्लाह ला मुंहिंजा प्यारा दोस्तो अंग्रेज़ जो ठहियमि आहे जॾहिं जो समन लिखी करे उन फ़कीर खे ॾिनी वई उन फ़कीर समन खणी करे जीलानी बादशाह जे मज़ार जो पढ़ मथे करे समन ॾिनी सुणा हे जज तोखे कोर्ट में घुरायो अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो उहा तारीख़ थी फ़कीर कोर्ट में जज चयो ताणे ॻाल्हि ॿुध तुंहिंजो गवाह काथे आहे शाहिद काथे आहे चवे तो मूंखां छा था समन तव्हां लिखी आहे सॾ बि तव्हां कयोसि बस अञा सॾ थींदो वियो त जीलानी बादशाह चोॾहनि कुबन वारो हाज़िर थिए निकाब पोश कटण में अची बीह रहियो अंग्रेज जज चयो त ॻाल्हि ॿुध हे हुकूमत कोर्ट अंग्रेज जी आहे हिते पुट वग़ैरह न हलंदी निकाब न हलंदो निकाब खोल पाण फरमायो ए जज साहब ॻाल्हि ॿुध निकाब त लहिया पर तो में दम कोन्हे जो तूं ॾिसी सघे जज साहब गुस्से में कावर में अची करे जीलानी बादशाह
मुखे हिते अंग्रेज जज करे मुकरर कयो आ मुंहिंजी मर्जी के मौत दिया या मौत वारे के हयाती नहीं छया मुझे कलम में अंग्रेज पावर दिनो आ जीरानी चवे तो तोके अंग्रेज पावर दिनो आ सागे रब पावर दिनो आ न कोर्ट जो कानून आ निकाबला पाण फरमान जज ये न कर ना निकाबला गवाही तुझी बाद में कबूल आ जज बलाने गाल बुध निकाब लाया तो पर होशियार थी जा तारीख गवाह खैरपुर जी तारीख जदई जो मुझा परा 219 जीलानी बादशाह जज जे सामो निकाब लाईंदा वया जज साहब कुर्सी ता हेठ बेहोश थी गिरी पयो जदई जो होश में आयो तारीख खैरपुर जी गवाह कोरट जी चवे तो ला इलाहा बुलंद आवाज से ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये 14 को बनवारे जो यो कमाल है तो वो पीरन जे पीर दस्तगीर जो कमाल था केतरी तमाशा जे जो बात में तरह मत आया इस सखर में रोडिया का जो बात बाईपास का जो बात ट्रेन जे पटरी का पुल्ला केरो लाइको जो हुआ जी सीमेंट फैक्ट्री इने पंप जो का अल्लाह वो तो खपे थे पंप आ जो मतलब पन्या कुल वनबो त खपे थे पंप आ इने जे मथो की टकरी आ मुके बुजुर्ग जो नालो याद मकसूद शाह साईं मकसूद शाह नालो आ बाकी बुधाए दो पर मुके नाले जी जो का एकड़ो दीवान हो हाने जी गाला मुझे ख्याल में को 20-25 साल जी गाला जो बात या वध में 50 साल की गाल कोन होगी तवासा जे जो बात रोडी जी गाला सीमेंट फैक्ट्री जी जो बात हलबो त पंप जे मथो जो बात दरबार इते वाणे जो बात साईं जी मजार जी जो कम करायो पे त ख्वाब में साईं बादशाह चयो मकसूद जा बादशाह जे गाल बुध दीवान तवा कदा रुपए जो हिसाब मुझो कम कराए रोज जो त हिसाब न कजा मुझो कम कराए जो त हिसाब न कजा दीवान जो ठीक आ से ख्वाब में हुकुम थियो इन कम शुरू करायो इजाजत मिली वई हाने जने कम कराए मुकम्मल के अज भी दरबार मौजूद आ के चवंदा त अल्लाह वारन में पावर ना है सरदार अली इशारत करे अज सा तो के दिखारियो ना वफात का बाद में दीवान कम कराए त ये गणप करे तो वो कम न करा अर्ज के कुर्बान हो जा कोन गणप कर दिसो जरे कम पूरो करे मुकम्मल के हाने रात जो घर जो पौधो त दिल में कुट कुटो थी ये राने कुछ बड़े दिसा था त कम पूरो थियो ना चाहने गुंबज चाहियो बाकी थोरो कम आ दिसा त घणो खर्च आयो हिसाब किताब करे अया बस नहीं सुतो सुबह जो जिए जो दरबार में जी जो दरबार में अचे तो वो गुंबज अलग बीठो आ मजार अलग बीठी आ अज पे वनी तू दिसी आ असा जे सखर डिवीजन में या करामत आ यार जे वफात का बाद में पाजी मजार भी जो का हटाए करे बे जाए के रखी सकंदा त अल्लाह वाला जो यो कमाल आ वो इनन दरबारों ते केर वेंदो या अय्युहल्लज़ीना आमनु तकुल्लाह तो सरदार अली शाह अर्ज करे तो शेख मां चवे तो नबियन दे वही थींदी आ अल्लाह वारन दे कशफ सा हुकुम थींदो आ उन पीरन जो पीर दस्तगीर जे लफ्ज़न जो मुखे मुशाहिदो करायो वयो रब पाक फरमायो ए अब्दुल कादिर जेको तो दिल में इरादो कयो आ मां रब तो सवादो तो कया तुझे मुरीद के मौत नहीं दो जैसे मां रब उन जी तौबा कबूल न करदो सुल्तान बाबू रहमतुल्लाह अलैह फरमाए तो मुझे मुर्शिद पीरन जे पीर दस्तगीर फरमायो पीरन जे पीर दस्तगीर फरमायो जे मुझे मुरीद के बिना तो पंजे मौत अची वने
बिना तो बजे मुझे मुरीद के बिना तो बजे मौत अची वने मां दस्तगीर उन मुरीद सा वायदो तो कया उन मुरीद के हयाती रब का वठी दीदम रब जी दरबार में तोहफा कबूल कराईंदो मास पोन के कलमे सा मौत ईंदो वो मुझा पेरा दोस्तों केतरा ही एड़ा वाक्या थिया आहिनि जेके बिना तौबा जे मुझा पेरा दोस्तों दम निकतो आ पीरन जे पीर दस्तगीर उनखे जिंदा करे वरी रब जी दरबार में तौबा कबूल कराए करे कलमे सां उन जो मौत थियो छो त पीरन जे पीर दस्तगीर जो मकाम निरालो आहे दस्तगीर जो मकाम त निरालो आहे पर पीरन जे पीर दस्तगीर जे यारीअ जो मकाम निरालो आहे कीमिया करामत देवबंदी मोहम्मद ओस्मान नालो किताब मोड मौजूद है देवबंदी लिखे तो चिश्ती हजरात कवाली बुधना चिश्ती हजरात पुराना कवाली जायदा कवाली बुधना मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह चिश्ती जो सरवाना उन जी दरबार में अहमद चिश्ती उन जो मुरीद कामिल वली हो मुर्शिद जी दरबार जी हाज़िरी नहीं अची जो को महफिल में बैठो कवाली हले पई बैठे बैठे वजद अची विस वजद जिया जो आयस अजो कलर को वजद ना हां जे अजो कलर को वजद तो ट्रपन ईंदो वेठो जो को ट्रपन वारो ना वजद हो जो तार रब सा सुभान अल्लाह हां तवज्जो रहे जने जो उते एकड़ो कादरी वेठो हो ॾिठई त यार हिन खे वजद अची वियो हिन जी तार त मुंहिंजे रब सां मिलियल आहे सुभान अल्लाह उन कादरी जो मामूल इहो त दोस्तनि खां वठंदो हो यारी अदा यारी कर महिरबानी करे यारी कर दिगड़ो चाड़ यारीअ जो शाम तक टरी वेंदई करम थी वेंदई रहमत थी वेंदई बरकत अची वेंदई हैदर जो बचड़ो हसनी हुसैनी हिन जी यारी करे बरकत न ॾिसे त असांखे हथ ई न ॾिजा दोस्तनि खे दावत ॾींदो वतंदो हो पोइ के दोस्त यारी जो का न करे सघंदा हा त पोइ वरी उनखे नज़रानो ॾींदा त यार यार तूं वञी विराजा पोइ के दोस्त उनखे पैसा ॾिना यारीअ जा पैसा वठ वञी यारी कजा कीमिया करामत वारो देवबंदी आहे लिखण वारो लिखे तो त जॾहिं अहमद चिश्ती खे हुनजो ॾिठो त हुन कादरीअ वटि यारीअ जा पैसा हा उहा यारीअ जा पैसा खणी करे अहमद चिश्ती खे ॾिनई थी पर हो बचत में हो हिते हुयो ई कोन त छा ॾिसे पैसनि खे ॾियण जी कोशिशि कई न वतई उन कादरीअ छा कयो त उन जे अहमद चिश्तीअ जे आॾो यारीअ जा पैसा रखे कीमिया करामत वारो लिखे थो जॾहिं जो पैसा जो रखिया विया त उन अहमद चिश्तीअ जी बचत में छो तो बचत में ज़ाहिरी तुरत असां ॾिसंदासीं त होश में न आहे पर उन जी रब सां तार जो गंढियल हूंदी त पोइ हिते त कोन हूंदो न बसि उन जो पेर उन यारीअ जे पैसनि खे लॻो छा यारीअ जे पैसनि खे पेर लॻो कीमिया करामत वारो लिखे थो उन वक्त जो न वक्त उन जी विलायत खसिजी वई ता निकिरी वियसि पंहिंजे मुर्शिद जे मज़ार ते आयो काथे आयो काथे मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते अदा ईमान वारो वेंदो न ईमान वारो वेंदो त फ़ाइदो मिलंदो न अहमद चिश्ती अर्ज़ करे थो गीचे में ॻारो करे सुना मूंखां कहिड़ी ग़लती थी जो तो मुर्शिद जी दरबार में मुझी विलायत वने बाकी मुके छाप मुझो बचंदो मेहरबानी करे इनायत कर जेका खता थी या मुके माफी मिले अहमद चिश्ती के मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह फरमाए दो ए अहमद तू पीरन जे पीर दस्तगीर जे यारीअ जे नजराने के लत हैया इन जे करे दिल में दुख पोतो आ तोखो विलायत मुझे रब खसिया कीमिया करामत वारो देवबंदी आहे लिखे थो त मुर्शिद खे अर्ज़ कयईं त सुना हाणे महिरबानी करे तूं ई माफ़ी वठी ॾींदे मूंखे त बेख़बरी में मूंखे त ख़बर कान्हे त मां दस्तगीर जे नज़राने खे पेर हयो आहे ग़लती थी वई आहे महिरबानी थिए बस ईअं कंदे मुंहिंजा प्यारा ॾिसो मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह पीरनि जे पीर दस्तगीर खे अर्ज़ कयो त सुना मेहरबानी थे इनायत थे मुझे मुरीद को गलती थी वही है बेखबरी में लत लगी वही है नजराने के
अमा माफ कयो कि मैं करामत वारो लिखे तो मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह सुने दस्तगीर जी दरबार में अर्ज करे ओ सुना रब जी दरबार में मुझे मुरीद के माफी भी वठी दे तब विलायत भी वठी दे। पीरन जे पीर दस्तगीर दुआ घुरिया अहमद चिश्ती के विलायत वापस सुने दस्तगीर जो इहो मकाम आ मुंजा प्यारा दोस्तों तवज्जो रहे। जुमन चारण जॾहिं जो अर्ज़ कियो तो कर्म थी वियो अखियूं जो खोले ॾिसे आसमान जा सितारा पियो निहारे उथी करे जे हाणे निंड त कान ईंदी वज़ू कयां नफ़िल पढ़ां भला मुर्शिद जी दरबार में नफ़िल पेश कयां ईअं कंदे मुंहिंजा प्यारा दोस्तो वज़ूअ जे लाइ वञे पियो दोस्तनि चयसि जुमन बी जा पाणी तोखे भरे ॾियूं चई न तव्हांजी ज़रूरत न आहे मूं त दस्तगीर कर्म करे छॾियो आहे यार जुमन हेडी रात तो थी त भी न सुधरे अदा ताजी मर्जी पर जे दस्तगीर कर्म करे मुझे यकीन आ मुझे मुर्शिद मुते कर्म कदो त कर्म करे छजे दस्तगीर मुखे अखियों दी न दोस्तन के एतबार अचे कोन पियो तदे नलका कोना खुय मो पानी कढी करे वजू करे मुझा प्यारा दोस्तों नफल पढ़न शुरू के सुबह जी आजान आई नमाज फर्ज जी पढ़ी करे सलाम वराइंदा व्या इया गाल बाहे वांगुर पखड़जी वई त जुम्मन चारण के पीरन जे पीर दस्तगीर दीदार भी करायो वा त अखियूं भी ॾिनियूं। खोड़ा शहर जो वाक़ियो आहे तारीख़ खोड़ा शहर जी गवाह है तो जे ॾिसी करे तोखे अञा ईमान यकीन अचे तो पंहिंजी क़िस्मत के पोइ जुम्मन चारण जी जीअं जो दरबार में जेको अचे जुम्मन हाणे हैदर जे बचे तोते कर्म कयो आहे सुभान अल्लाह हाणे तूं भी असां ते कर्म कर तो जुम्मन